أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. كل من عليها فان ويبقى وجه ربك ذو الجلال والإكرام. فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر: ولسوف يعطيك ربك فترضى ألم يجدك يتيما فآوى صدقت يا رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود شریف پڑھو. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم. هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل حول من الأغوال مقتحم. उजड़ गए वो बाग जिनके लाख माली थे, उजड़ गए वो बाग जिनके लाख माली थे। जब दुनिया से सिकंदर गया तो दोनों हाथ खाली थे। पोखरिय थई त पोख न तवी दई मुंद चढ़ी, पानी भी थी दई पोयरो सुखी थी दई सोक। जिते लुणंदो लोक मताओ देश के हिक संगल। काबिल सद एहतराम मुजम्मा से दोस्तों बुजुर्गों बाहरों, अज मौलाना नदीम साहब जी हुकूमत आवाज इन गोठ जे इन बाईपास वारे इन रोड वारी मस्जिद में कुरान पाक जे वाइज़ ऐं तक़रीर जो इत्माम कयो वियो आहे। खैरात फी सबीलिल्लाह भी सॼो ॾींहुं हली आहे। मरूम हाजी गुलाम हुसैन गोरामानी ऐं अब्दुल वहाब ऐं अब्दुल रऊफ
अल्लाह ताला ये सब चलो सब अल्लाह ताला हाजी गुलाम हुसैन जी दरजात की बुलंद फरमाए। दुनिया जो जान फानी है जेका शइ ठही आहे सा रहंदी। हजरत अली मुर्तजा शेर खुदा रजी अल्लाह ताला ने फरमाया लिदूलिल मौत वबनुल खराबी। मानू जमंदो आहे मरण जे लाइ ऐं घर ठहंदा आहिनि वेरानी जे लाइ। असां सभु मरण आहियूं, को भी न रहंदो। आसमान ते मौत ईंदो इद समाउन शक्कत यौम नतवी समा कतई सिजिल लिल कुतुब। अल्लाह तो फरमाया आसमान के वेड़ींदा। जे शागिर्द पंहिंजे मज़मून वारे कागज़ के वेड़ींदो आहे न असां आसमान के वेड़ींदा। यौम तुबद्दलुल अर्द गैरल अर्द, या ज़मीन तब्दील बी ज़मीन सितारा किरी पवंदा। इद शम्स कुव्विरत सिज बेनूर थींदो। वॾा वॾा जबल ज़रड़ा ज़रड़ा थी उन में वेंदा, समुंड उभा में वेंदा। हिकु ॾींहुं ईंदो क़यामत जो, वो पंहिंजे टाइम ते आहे, वॾो धमाको थींदो वॾो। फरमाईंद या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुम इन्न ज़ल्ज़लतस्साअति शैउन अज़ीम यौम तरौनहा कुल्लु ज़ाति हम्लिन हम्लहा वतरन्नास सुकारा वमा हुम बिसुकारा वलाकिन्न अज़ाबल्लाहि शदीद। ओ इंसानो विजो पंहिंजे रब खां उन ॾींहं खां वॾो धमाको थींदो। ज़ात हमलिन हमलगा, एॾो वॾो धमाको थींदो जो हमल वारियूं पंहिंजा हमल एॾो ईंदो। बिजलीअ जा कड़काट ॿुधो था, आसमान मां वॾा धमाका पिया अचनि, वॾा वॾा धमाका। कॾहिं क्लेशन जो आवाज़, कॾहिं रेफल जो आवाज़। अल्लाह तो फरमाए मुंहिंजा हबीब वॾो आवाज़ थींदो वॾो। आसमान फाटी पवंदो, धमाका थींदा। इज़ा ज़ुल्ज़िलतिल अर्ज़ु ज़िलज़ालहा व अख़रजतिल अर्ज़ु अज़क़ालहा व क़ालल इंसानु मा लहा। अल्लाह तो फरमाए ज़मीन खे धोड़बो, ज़मीन लुॾंदी, सॼो ओभर पंहिंजो ॿाहिरि कढंदी। माण्हू चवंदा व क़ालल इंसानु मा लहा, माण्हू चवंदा छा थियो आहे ज़मीन खे? ओभर पंहिंजा ॿाहिरि कढंदी, सिज बेनूर थींदो, ज़मीन ड्रामे जी ईंदी। औरतूं पंहिंजा बच्चा केरे वेंदियूं, ढुकियूं ॾाचियूं टुंबजी पवंदियूं। वतरन्नास सुकारा, माण्हू ईअं नशरी नज़र ईंदा ॼणु नशाई, नशो न हूंदो न। अल्लाह तो फरमाए मुंहिंजा हबीब वमा हुम बिसुकारा, नशो न हूंदो।
वलाकिन अज़ाब अल्लाह शदीद, अल्लाह जो अज़ाब सख्त होंदो। ये दुनिया जो जान फानी हमेशा हमेशा अॻिते जहान अचण वारो आहे, उन जे लाइ तयारी कयो। माण्हू पंहिंजे कब्रुनि मां उथंदो, ख़ुदा जी ज़ात जो कसम पेरड़ा उघाड़ मथो उघाड़ो, नज़र त करो लिंगन ते लोई न हूंदी, हैरानो परेशान होंदा। रब फरमाइंदो ऐनल जब्बारून ऐनल मुतकब्बिरून, काॾे विया वॾाई खोर, काॾे विया मुतकब्बिर, काॾे विया मामा करण वारो। अॼु कंहिंजी हुकूमत पाण जवाब ॾींदो लिल्लाहिल वाहिदिल क़हार। लिल्लाहिल वाहिदिल क़हार। सुभान अल्लाह चौबा इते भी अल्लाह जो सुभान, इते भी अल्लाह जी ज़ात पाक है। ये ना कि क्या मजो वाक्य हो जो सुभान अल्लाह चो। हां सुभान अल्लाह, अल्लाह पाण चई। पीर जुल्फ़कार अहमद नक्शबंदी रहमतुल्लाह अलैह लिखियो आदमो जो मिठो मोहम्मद मुस्तफा जने जावा ॾाढो सुहिणो हो। सुरमो पातल सीद निकतल नाड़ो वजल तोर जल खुशबूदार मुझो मोहम्मद। जाओ अम्मड़ा आमना फरमाए थी एड़ो बार माकने ॾिठो ई कोन। दाई सफिया मोहम्मद मुस्तफा जी दाई हुआ ही उन टई मथे उहा दी चवे मां भी घणा बार जणाया पर हेड़ो सोहणो बार ॾिठमी कोन। अमाली मां बाला कणाई सब मायूं मदीने जे मीर के छड़े वयूं। अम्मा हलीमा के भूखे में मोहम्मद मुस्तफा मिलियो। अल्लाह अल्लाह ये ॾिसी करे चवे थी हेॾो सुहिणो ॿार मां करे न ॾिठो। ख्वाजा अब्दुल मुतलब चयो हो मां भी ॿाहिरनि मुल्कनि में वापार ते वेंदो आहियां पर एॾो सुहिणो ॿार अॼु ॾींहं ताईं मां न ॾिठो आहे। जिब्रील अमीन आयो मुंहिंजे मिठे मोहम्मद मुस्तफा सदको वञो सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ॾिसी चवे तो मुझा सोना सवा लख नबियन के ॾिठो में जनाबे यूसुफ नबी भी ॾाढो सुहिणो हो। उन जी भी ज़ियारत कयमि ॾाढो सुहिणो हो। पर मुझा मिठा मोहम्मद जॾहिं मां तव्हांखे ॾिठो साईं मां चवां थो रब एॾो कंहिंखे सुहिणो न कयो जेॾो मिठा मोहम्मद करीम अव्हांखे रब सुहिणो ठाहियो। एॾो सुहिणो ख़ुदा जी ज़ात जो कसम जॾहिं मोहम्मद मुस्तफा जे चेहरे ते अल्लाह जी नज़र पई। पीर जुल्फ़कार नक्शबंदी रहमतुल्लाह अलैह लिखियो जॾहिं रब करीम जी ओ मोहम्मद मुस्तफा जे चेहरे ते पई त रब भी मोहम्मद जे चेहरे ते ॾिसी करे हीअं चयो त सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह भी मोहम्मद जे चेहरे जा दीदार नबी नबी सही जने बीठा न मस्जिद में नबवी मस्जिद में जू किबलत जगह मस्जिद उन्हें बीठा इरादो हो किबलो मटाया 17 महीना बैतुल मक़दस ने मोह करे नमाज पढ़ियो। हिकड़े दिल में ख्याल आयो किबलो मटाया। अब इब्राहिम अलैहिस्सलाम दी ठाहिल बैतुल्लाह दे मोह करे नमाज पढ़ा। नमाज में चेरो मथे कयई चेरो मथे कयई रब करीम जी नज़र पइजी वियसि। अल्लाह ॾिठो रब ॾिसंदो आहे हमेशा। अल्लाह पाण थो चवे
ओ मुझा हबीब करीम नबी जा बगदार नबी अल्लाह अल्लाह रब तो फरमाए मुझा महबूब जने नमाज में तो चेहरो मथे कयो मां रब करीम तुझे चेहरे ढाबो दीदार कयो तुझे दिल में ख्याल हो मां किबलो मटाया अल्लाह अल्लाह और माने जा मुसलमानों या गाल अल्लाह कुरान शरीफ में लिखी भैया रब लिखी मोकलिया अल्लाह अल्लाह मौलाना नदीम जे दावत चढ़वारो अवा सब ॾाढा सुभान अल्लाह चओ तमा अल्लाह जो मिठड़ो कुरान पढ़ो फरमाइंदा कद नरा तकल्लुब वजहिका फिस्समा फलनुवल्लियन्नक क़िबलतन तर्ज़ाहा फवल्लि वजहक शत्रल मस्जिदिल हराम सुभान अल्लाह मोहब्बत से चो अल्लाह फरमाए मुझे महबूबा नमाज में तो चेहरो मथे क्यों हो ना मां अल्लाह तुझे चेहरे जा दीदार पियो कया तुझे दिल में और किबलो मटाया किबलो असा देर न कई उन टाइम जिब्रील के चयो से जिब्रील वंजो मुझे मोहम्मद मुस्तफा जो इरादो तू पियो आदमा किबलो मटाया हाने बागा वठी करे फिराए बैतुल्लाह ने मुंह कराए समझो मोहम्मद राजी थी पवे हाने क्या मजो ड्यारो थींदो रब फरमाइंदो अइनल जब्बारून अइनल मुतकब्बिरून काले वा मुतकब्बिर काले वा सरकस काले वा मामा कलवर ओ वडेरो भी हूंदो नंढेरो भी हूंदो मुल्ला भी हूंदो मौलवी भी हूंदो पीर भी हूंदा फकीर भी हूंदा अमीर भी हूंदा गरीब भी हूंदा अल्लाह कावड़ में हूंदो नबी अभी चवंदा नफ़्सी 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 मोटो मोटो नबी पंहिंजे उम्मतुनि खे मोटाईंदा आदम ॾे वेंदा सॼा माण्हू आदम चवंदो मोटो नूह ॾे ईंदा नूह बि चवंदो मोटो मोटो इब्राहिम नबी भी चवंदो मोटो इस्माइल भी चवंदो मूसा नबी भी चवंदो सभु मोटाईंदा इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कुंड में हूंदा ईंदा सब माण्हू ईसा नबी ॾे ईसा दो अल्लाह जो दादलो नबी अल्लाह जो रूहुल्लाह तो के रब बिना पीजे पैदा कयो हो अल्लाह कावड़ में अल्लाह जलाल में रब के जो ईसा नबी जो ना मोटी वञो माके पाण भाव दो दे हम जो ॾियारो थींदो रब कुरान में फरमाइता था ईसा नबी खां पुछंदासीं इहा ॻाल्हि कुरान शरीफ में लिखी पई तो कलमे वारो अवा सब ॾाढा सुभान अल्लाह चओ तमा अल्लाह जो मिठड़ो कुरान पढ़ा फरमाइंदा इज़ क़ाल अल्लाहु या ईसा इब्न मरियम अअंत क़ुल्त लिन्नास इत्तखिज़ूनी व उम्मी इलाहैनि मिन दूनिल्लाह क़ाल सुब्हानक मा यकूनु ली अन अक़ूल मा लैसा ली बिहक़्क़ इन कुन्तु क़ुल्तुहु व क़द अलिमत तअलमु मा फ़ी नफ़्सी वला अअलमु मा फ़ी नफ़्सिक इन्नक अंत अल्लामुल ग़ुयूब मोहब्बत से इशारा इशारा सारा नहीं तो सही ओ ईसा पुत्र मरियम जा हल्लो
ये भलो मस्जिद में मुझे तो ना हेन वाली दुनिया था खोलो ना हिकड़ो रखिया ना मजो थी गया बस बना रहा सगळे पुट अल्लाह तो फरमाया ओ ईसा पुत्र मरियम जा अल्लाह सवाल कंदो क़यामत जे ॾियारे ओ ईसा पुत्र मरियम जा रिवायात में अचे तो जने अल्लाह सवाल कंदो ना त ईसा नबी लफ्ज़ में थी लफ्ज़ बेहोश हौसलो माण्हू खे चाहिए إذ قال الله يا عيسى ابن مريم أأنت قلت للناس اتخذوني وأمي إلهين من دون الله ओ ईसा पुत्र मरियम जा तू माण्हुनि खे चयाईं त मुंहिंजी ऐं मुंहिंजी अम्मा जी पूजा कजो अल्लाह ख़ुदा जी ईसा जो कसम जॾहिं नबी इहो सुवाल कंदो जनाब ईसा नबी बेहोश थी वेंदो छो त क़यामत जो ॾियारो वॾो तर्सनाक ॾियारो हूंदो रिवाज में अचे थो त नंढड़ा ॿार हूंदा उन्हनि जो बि अछो मथो थी वेंदो ऐं क़यामत जो ॾियारो धमाकेदार ॾियारो वॾो आवाज़ अचण वारो ख़ुदा जी ईसा जो कसम जॾहिं ख़ौश में ईंदो ईसा नबी चवंदो क़ाल सुब्हानक क़ाल सुब्हानक क़ाल सुब्हानक इहे चवंदो सुब्हान अल्लाह सुब्हान के ईमान नबी अल्लाह तुझी ज़ात पाक अल्लाह तुझी ज़ात पाक अल्लाह तू पाक मा यकूनु ली अन नक़ूल मा लैसा ली बिहक़ ओ मुझा मौला तुझी ज़ात पाक मां ये लफ्ज़ कीअं चवंदुमि इहो वाइज़ कीअं कंदुमि इहा तकरीर कीअं कंदुसि जय वाइज़ करण जो जय लफ्ज़नि जे चवण जो मूंखे हक़ कोन हो मुंहिंजा मौला मां ईअं न चयो जे चयो हूंदुमि तूं त ॼाणींदो छा चयो हुयई मुंहिंजा मौला मां पंहिंजी क़ौम खे वाइज़ कयो इन्नल्लाह रब्बी व रब्बुकुम फअबुदूहु हाज़ा सिरातुम मुस्तक़ीम जेको ॾाढो सुभान अल्लाह चवंदो सां गॾु मदीने हलंदो अल्लाह सभिनी खे मको मदीनो घुमाए अल्लाह मां न चयो क़ाल सुब्हानक मा यकूनु ली अन अक़ूल मा लैसा ली बिहक़ मुझे सही चवण जो हक़ न हो मां ईअं कीअं चवंदुमि अल्लाह मां न चयो मां क़ुल्तु लहुम इल्ला मा अमरतनी बिही अन इब्दुल्लाह रब्बी ओ मुझी कौम वारो अल्लाह सही मां वाइज़ इहो को त मुझी कौम वारो इबादत कयो उन रब जी जेको तहां जो भी रब आहे त मां ईसा नबी जो भी रब आहे काॾे वञूं अइनल जब्बारून अइनल मुतकब्बिरून जा नारा पिया लॻनि लिमनिल मुल्कुल यौम जा नारा पिया लॻनि अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन जा नारा पिया लॻनि काॾे वञूं रसो ॿुधाए कावड़ में आ जलाल में आ ईसा नबी चवंदो एक जोई में जवान सुजे तो नस ॾियांव ओॾे वञो उन जोई जे जवान जो नालो तो ॿुधा ईसा नबी चवंदो खाली न मोटाईंदो वञो कम थींदो सभिनी नबियनि मोटायो असांखे काॾे वञूं कावड़ में पर चाहे ॾियो अल्लाह राज़ा ईसा नबी चवंदो न जूज जवान जो नालो ॿुधो
जनाबे ईसा नबी दोनों न जनालो हबीबुल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सारा मानू गंजी सजी सदको वनास मुझे मिठे मोहम्मद वटींदा जाते अबो कब नाचे अम्मा नाचे नबी बेजार ईसा नबी भी चे तो मुखे भव दो थे वनो न यार दे खाली न मोटाई दो सब मदीने जे मीर दे इंदा ओ सही अल्लाह कावड़ में आ जलाल में आ तू चवेस ओडे जो आया त नबियन जे ज़बानुन ते नफ्सी नफ्सी जा लफ्ज़ हुया सदको वञा मुझे मोहम्मद रे आया हुजूर जे ज़बान ते ॿिया लफ्ज़ अल्लाहुम्मा ग़फिर लि उम्मती मुहतजी भारत दई बेकदरा उन जो दीन न तो वणे उनजी दाढ़ी नथी वणे उन जो लिबास नथो वणे उन जो खाइण नथो वणे नबीअ जो पीअण नथो वणे अरे मोहम्मद जो पीअण वणे हा त वेही पाणी पीआ ओ गोरा माणी हुजूर जो लिबास वणे हा त मोहम्मद वारो लिबास पाई हा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शादी वड़िया तबाजी शादी सदको वनास मिठे मोहम्मद दे तरीके दे करे हाँ 15 डी तुझे कोठे दे सजी रात जलाल जा गाना गायण जा गाना तारन लानत दिवस हुजूर फरमायो सादत लानत काथे तो नबी जो चवण वठी सब नबिया नफ्सी नफ्सी ता कन मोहम्मद तो चे मोहन जी भारत थई न ओडे मूसा जी कौम भोला बांदर बणजी वई वलकद अलिमतुमुल लज़ीना तदउ मिनकुम फिस्सब्त शंचर वारे दिहाड़े वारे जी जो कुरान गाल करे भोला बणजी विया बांदर बणजी विया गुनाह हिकड़ो छंछर ॾींहुं मच्छी न मारियो ओ भली मारियो चोला 3 थिया हिकड़े जो बाबा असां भी नथा मारियूं तव्हां भी न मारियो हिकड़े जो बाबा असां न मारींदासीं बाक़ी हर कंहिंजी मर्ज़ी आ हिकड़े मारी कुरान तो फरमाए बटोला भोला बांदर बणजी विया हो बच्चा जन मारी भी न झलियों भी मूसा जी कौम जनाब लूत अलैहिस्सलाम जी कौम जे मथो नाले वार पत्थर जो मींहुं चकी चकी खड़ाए ऊंधी करे फिटो कयई इहो गुनाह सामे कोने यार सोचो अड़ा सा चवण वर्त खन आए जन्नतुल बक़िया में अम्मी आशा सिद्दीका टकी बता के रबाए दी मान चंद मुझो मोहम्मद मुझे हुजरे मां उठी वया जन्नतुल बक़िया में प्यारो वन 15 शबान जी रात मुझा मौला उदाई रात मुझा के काठे हुंदा मुझा मौला उदाई रात में अल्लाह मुझन मत रहम कजाए अल्लाह मुझन के भोलो न बनाए जाए अल्लाह बांदर न बनाए जाए अल्लाह पत्थर जो मींहुं न वसाए जाए अल्लाह नाम निशान खत्म न कजाए अल्लाह मुझा गुनाहगार कमजोर थे सदको वञाए वफादार नबी आए रहीम नबी
रहमत वारा नबी खुदा जी साजो कसम आए मुंडा दोस्तो सब गुनाह सामे इते भी रुनो 15 शाबान जी रात भी रोए पयो रजबत रोए पयो मेरा जवारी रात वयो शादो तई मुझा यार के सलात तहियातु लिल्लाह व सलावातु व तय्यिबातु सैन ज़बान सा हमद कया तुझो तारीफ कया तुझी मुझा मौला रुकू कया तुझो सजदो कया तुझो खैर खैरात कया तुझे ला नज़र न्याज़ कया तुझे ला जवाब मिलो अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहु मुझा मिठा मोहम्मद इन ज़बान सा नारा मुझा हने न मुझी सलामती थे मुझा मिठा मोहम्मद रुकू मुझो कंदे मुझी रहमत दे पांजे माल मां मुझे नाले ते खर्च कंदे बरकत करे सनीदो मां चवे तू मुझा मौला पांजे लाए वंड वठण ना आयो आए अबू बकर लाए उमर लाए उस्मान लाए अली लाए बिलाल लाए सबनी जे लाए अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाह सालिहीन मुझा तो ही ते नारा हणन त तुझी सलामती हणंदी हुजे अल्लाह जे सजदो तुझो कंद तुझी रहमत हिनन ते भी हुजे अल्लाह जिया जो खैरात कया हाजी गुलाम हुसैन जे पोयन ते ये खैर कंद इन जे मथा तुझी बरकत हुजे इन जे लाए वंडो वठण आयो है मुझा रब इदो वफादार वायदो कयो मां सुभान अल्लाह वायदो कयो मां ये कंदा से सोना तवज्जो पो सारा मानू आया मदीने जे मीर दे सही अल्लाह कावड़ में आ परचाए अल्लाह के जो साजा हिसाब किताब चालू करे सदको वन्यास मिठो मोहम्मद सजदे में हलियो वेंदो जिया जो मुझो मोहम्मद मुस्तफा सजदो कंदा सजदे में हलिया वेंदा गोरा मानन जे गोठ में जवारो हो जलाल में आइनल जब्बारून आइनल मुतकब्बिरून जब ऐलान करे मोहम्मद मुस्तफा सदको वन्यास सल्लल्लाहु अलैहि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजदे में वेंदा जो मोहम्मद जो सजदो अल्लाह के तारे शरीदो आने तला दे जो अल्लाह उठरी मोहम्मद रोंद हुजूर फरमा अल्लाह मां की उन वास्ते आदम से सिखारी मां चवंदुस बुधो 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 सजदे में लिया रोंद दुनिया के अंदर धी रोए मां ऊपर जाए पुत्र रोए पी ऊपर जाए शागिर्द रोए उस्ताद पर जाए पुत्र चोतो रोए दोस्त के दोस्त पर जाए यार के यार पर जाए गोहरा मारण वारो क्या मजे प्यारे मोहम्मद रोंदो अल्लाह पर चाहींदुसे नरो मुझा सुड़ा छाख भई इरफा रसक या मोहम्मद ओ नबी जा बगदार नबी ओ आमिना जलाल इरफा रसक या मोहम्मद मुझा मोहम्मद पांजो सिर दमत कर सोना छाख भई सल गुर फफल मा शितन
फफल उस सिर मथे कर जी वणे थी करना फफल मां से दना पर इस्फा तु सफा ओ मुझा दिलबर इरफारा सके या मोहम्मद सल्तोता वस्वा तु सफा सिर मथे कर घुर घुर तू न्याय मां चौ तू बख्शान मां वल सौफ योती का रब्बु का फतरफा मोहम्मद मां तो सवाइदो को तो राजी कंदो मां नबी अल्लाह अल्लाह बीमू जी उम्मत गुनाहगार बिन नालो न इंता मरी रियायत कर मिली रहम कर ही अबू बकर भी जो को छिके वठे अबू बकर का कहले अबू बकर अल्लाह के हिसाब दे अल्लाह चवंदो मुंहिंजा सोना हिन तोवारे यार सां कहिड़ा हिसाब कया हिन सां कहिड़ा हिसाब कया हिन दुनिया में तो सा हिसाब ही न कयो आ मां अल्लाह भी अॼु हिसाब न तो कयासे हिसाब किताब में अबू बकर जन्नत में वेंदो अबू बकर वा हस्ती आ नबी के कचहरी में वेठो आ एवाने मोहम्मद में सबनी का अव्वल अव्वल ईमान आन में मुझो सोनो अबू बकर पहरे नंबर ते कलमो पढ़ वारो अबू बकर गार में गड मक्के में गड मदीने में गड बदर में गड ओहद में गड खंदक में गड नजर कर गार में गड हो अज नजर कर मोहम्मद सावा मजार में भी गड सुतो भयो अबू बकर तबीयत सही थी हाँ सही वरी बिल सां ॻाल्हाए वरी नबी साईं अबू बकर तबीयत सही हाँ सही सही है अल्हम्दुलिल्लाह वरी टियों दफ़ो ॻाल्हाए बिल सां अबू बकर तबीयत सही है अल्हम्दुलिल्लाह सही है हाँ भला हर पुछो था पाण फरमाए जिब्रील बीठो अल्लाह मोकिलियो आहे त अबू बकर खां पुछो तबीयत सही टियों ॾींहं हाल में वेठो आहियां पुछो चईं टियों ॾींहं मूंखे हावड़ में सूर पियो हावड़ में सूर आहे टियों ॾींहं साईं पर मूंसां ॻाल्हि न कई अथई हज़रत बाबकर चयो साईं मां पंहिंजे यार जी शिकायत तव्हां सां कीअं अल्लाह जी तव्हां तोखे अल्लाह जी शिकायत तूं अल्लाह जो दादरो नबी आ मां तव्हांखे चवां त अल्लाह मूंखे सावण में सूर विधो साईं मां अल्लाह जी गिला कया अल्लाह जी शिकायत कया नबी से फरमायो अबू बकर अल्लाह जा जिब्रील तोड़े सलाम खणी आयो त अल्लाह तो चए अबू बकर के मुंहिंजा सलाम देखो अल्लाह तबी त मुझे देखे अल्लाह सलाम दे उनके कुत्तो भौंके मन तुझी मर्जिया न मन तुझी मर्जिया मनी दे भी अबू बकर सिद्दीक न मनी दे भी अबू बकर सिद्दीक मनी दे भी मोहम्मद सां गॾु सतो पियो न मनी दे तभी मोहम्मद सां गॾु सतो पियो मन न मन तुझी मर्जी बकवास न कर अबू बकर सिद्दीक खुदा जो कसम लावारस न है उन्हनि मोहम्मद मुस्तफा जे मथा पंहिंजा बच्चा डाल माल खोर हो कुरान असा मोहम्मद जे सहाबा के पंहिंजा बच्चा खोरे
अबू बकर खां हिसाब ना है सही उमर पान फरमायूं अल्लाह चयो मुझा मोहम्मद उमर सा केड़ा लेखा याद थे मुझा मोहम्मद याद थे काबे दे कारे गिलाफ में हद विजी करे दुआ घुरी आई ओ मुझा मौला बिन माहिक दे या अमर दे या उमर दे बिनी माइक्रो दे मुझो इस्लाम मजबूत थे अल्लाह दो भर में मुझा दादला नबी मुझा सोना नबी तो चूंड न कई चूंड मां कई तो घुर कई एड़ो तो मुरमा तो के कोन निनो हो जज मां हिसाब कयास मां त छंडे चाणे ठके ठुके तोके उमर दिनो हलो उमर बिना हिसाब सही होए उस्मान दे अल्लाह के हिसाब दे अल्लाह चदस मुझा मोहम्मद फरमान पाजो याद कर सही किया तो जय हो दली कुल नबी जिन रफीक वरफीकी फिल जन्नत उस्मान ओ गोरा मानी जाने बलो जदा सुभान अल्लाह ते जो न तू पान चयो हो अल्लाह हर नबी के जन्नत में दोस्त दींदो मुझो दोस्त जन्नत में उस्मान होंदो अल्लाह अली 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 अल्लाह के सामने मदीने जे मीर के फरमाए तो महबूब अली सा केड़ा लेखा सोना हेडो जन्नत में तुझो बंगलो आ हेडो अली जो बंगलो आ अली सा भी हिसाब न एड़े वफादार नबी सा मोहब्बत कंदो ऐसा गलायो जिंदगी बाकी मुलाकात बाकी पूरो कलाक